नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे घोटकी में ख़बर ॾींदा हलूं त पीपल्स पार्टी ज़िले घोटकी के सदर मीर बाबर खान लुंड चयो आहे त वफ़ाक़ी हुकूमत जेका बजट पेश कई है इहा अवाम दुश्मन है। इन बजट में ग़रीब आवाम जे लाइ कुछ भी ना है। अड़न ख्यालन जो इज़हार इन घोटकी के वार्ड नंबर 8 में पीपल्स पार्टी जी ऑफिस जो इफ्तिताह करण बाद मीडिया से ॻाल्हाईंदे कयो। इन मौके ते पीपी जे ज़िले जनरल सेक्रेटरी सिकंदर लाखो, डिप्टी इंफॉर्मेशन सेक्रेटरी अब्दुल मजीद लाखो, वार्ड नंबर 8 के सदर राना ज़रीफ राजपूत, जनरल सेक्रेटरी राना अली, अलाडिनो सुमरो, राना दिलशाद अली, कुर्बान राजपूत, राना फरमान, अब्दुल गनी लाखो समेत ॿिया भी मौजूद हुआ। मीर बाबर खान लुंड चयो त वफ़ाक़ी बजट में खाधे पीते जे शयुनि जा अघ वधाए अवाम सां ज़ुल्म कयो आहे। हिन चयो आहे त इमरान खान इक़्तिदार में अचण खां अॻु अवाम खे वॾा ख्वाब ॾेखारिया हुआ। अवाम सां कयल वाइदनि खे इमरान सरकार हिन महिल ताईं नाहे पाड़ियो। इमरान जी हुकूमत अवाम दुश्मन साबित थी है। हिन चयो आहे त पीपल्स पार्टी वाहिद सियासी पार्टी जंहिं सदाईं ग़रीबनि जी ख़िदमत कई है, जेका मुल्क जी मरणी मसइलनि खे हल करण जी सलाहियत रखे थी। असां अॻे भी अवाम जी ख़िदमत कई है। इहो ई सबब है त माण्हू ॿिनि पार्टियुनि खां मायूस थी पीपल्स पार्टी में शामिल थी रहा आहिनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।